दोस्तों, तुर्की जी हिकु मशहूरु लेखक आहे जंहिंजो नालो आहे एलिफ शफ़क़, जंहिंजो ख़ूबसूरत नाविल आहे द 40 रूल्स ऑफ लव, यानी इश्क जा 40 उसूल। हिन नाविल में लेखका मौलाना जलालुद्दीन रूमी ऐं हज़रत शम्स तबरेज़ जो जेको रूहानी रिश्तो ऐं ॻंढापो आहे उनखे निहायत ई ख़ूबसूरत नमूने सां बयानु कयो आहे। दोस्तों, हिन नाविल में इंसान खे पाण खे सम्झणु ऐं ख़ुदा ऐं बंदे जे विच में जेको तालुक़ आहे उनखे 40 सूफ़ी उसूलनि तहत सम्झायो वियो आहे। उन मंझां पाण हिकु उसूल सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था। ज़िंदगीअ में कुझु बि थी पवे, ज़िंदगी केॾी न मुश्किल लॻण लॻे, मायूस कॾहिं न थियो। यकीन रखो त जॾहिं हर दरवाज़ो बंदि थी वञे तॾहिं बि रब पाक पंहिंजे बंदे लाइ का न का नई वाट ज़रूर खोलींदो आहे। हर हाल में शुक्र करियो। जॾहिं सुठो वक़्तु हलंदो हुजे उन वक़्तु शुक्र करणु सवलो आहे, पर हिकु सूफ़ी न सिर्फ़ उन्हनि ॻाल्हियुनि ते शुक्रगुज़ार हूंदो आहे जंहिंमें हिन लाइ अता ऐं बख़्शिश जो मामिलो हुजे, पर उन्हनि ॻाल्हियुनि ते बि शुक्र अदा कंदो आहे जॾहिं हू महरूम हूंदो आहे। चाहे अता हुजे, रोक हुजे, रुंडक हुजे, हू हर हाल में शुक्र अदा कंदो आहे।